अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टेकड़ा है। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे किनायो ऐं मजाज़ मुरसल। किनाया जी माना आहे इशारो या रम्ज़। जॾहिं जुमिले में असली ऐं गैर असली ॿई मानाऊं क़ाइमु हुजनि ऐं इशारे में ॻाल्हायल हुजनि त उनखे किनाया चयो वेंदो आहे, यानी इशारे में चवणु, चिटो बयानु न करणु। मिसाल तौरु, जमाल जी चुल्ह पई थी ॿरे। हिते चुल्ह ॿरण मां मुराद रिध पचा लाइ बाहि ॿरणु आहे, जेका हिन जी हक़ीक़ी मुराद में माना आहे, ऐं हिन जी मजाज़ी माना थींदी महिमान नवाज़ी जो जारी हुजणु। ही मच्छी मानी वारो आहे। हिन जी हक़ीक़ी माना थींदी हिन वटि मच्छी मानी आहे, पर मजाज़ी मुराद में माना थींदी त ही ख़ुशहाल आहे। मजाज़ मुरसल। मजाज़ मुरसल जी माना आहे नओं रस्तो इख़्तियार करणु या असलू के हंध खां ॿाहिरि निकिरणु। जॾहिं कंहिं लफ़्ज़ जी माना खे छॾे उनजे नई माना वठिजे ऐं नई वरितल माना ऐं असली माना जे विच में तशबीह खां सवाइ ॿियो को लाॻापो हुजे, तॾहिं अहिड़ी नई वरितल माना खे मजाज़ मुरसल चइबो आहे। मिसाल तौरु, दिलावर जी पूरे ॻोठ में नेकी पई ॻाइजे। हिते ॻोठ मां मुराद ॻोठ जा रहाकू आहिनि। आसमान मां ककर पियो वसे। हिते ककर मां मुराद मींहं जो वसणु आहे। यानी मजाज़ मुरसल में असां कुल खे छॾे शइ जे जुज़ खे वठंदा आहियूं, ऐं जॾहिं जुज़े जी ॻाल्हि करे कुल जी माना वरिती वञे त उनखे मजाज़ मुरसल चइबो आहे।